मोहब्बतन जे माग जी अॼु वॾी ख़बर अची चुकी आहे दोस्तों। अॼु तव्हांखे मोहब्बतन माग जेको ड्रामो अचण वारो हुयो उन जे बारे में भी मालूमात ॾींदासीं ऐं ख़ासि करे तकरार ड्रामे जे बारे में भी मालूमात ॾींदासीं। अचण वारी किस्त में दोस्तों जेको हाणे तकरार ड्रामे जी ईंदी इन में कहिड़ी गेम हलण वारी आहे, छा ऑनलाइन गेम यानी गेम अहिड़े हिसाब सां हूंदी आहे जीअं नवाब खान गेम खेॾे रहियो आहे ऐं सिजावल गेम खेॾे रहियो आहे, उहा पोइ ॾिसूं था। हलूं था पहिरियों मोहब्बतन जो माग। दोस्तों मोहब्बतन जो माग भी ड्रामो सम्झ गेम थी चुको आहे। हाणे माण्हू इंतज़ार में आहिनि, माण्हुनि खे प्रोमो ऐं ट्रेलर ॾेखारे करे ड्रामो नथा हलाइनि। दोस्तों असल में ख़बर जेका आई आहे त मोहब्बतन जो माग ड्रामो फ़िलहाल कान हलंदो। तव्हां ही महीनो भी टेंशन करे नो वेही रहियो। काफ़ी सारा ॿिया ड्रामा भी लाड़काणे में रिकॉर्ड थियल पियल आहिनि लेकिन ठहनि कान था अदाकार भी। ऐं ॿियो त पेमेंटनि जा मसइला आहिनि, ड्रामो अधु में रुकिजी वियो आहे। मोहब्बतन जो माग इन वजह खां ड्रामो फ़िलहाल कान हलंदो ऐं तव्हां इहो तकरार ड्रामो ॾिसंदा रहंदो। इहो हे महीनो मुश्किल आहे, अॻे महीने में भी पक न आहे दोस्तों। मोहब्बतन जो माग ही भी हिकिड़ी गेम थी चुकी आहे, अहिड़े हिसाब सां तव्हां सम्झो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको तकरार ड्रामे जी अचण वारे हफ़्ते जी जेको किस्तूं आहिनि उन में दोस्तों ज़बरदस्त हाणे तव्हांखे मज़ो ईंदो। छाजे करे जिते ड्रामो ख़तमु थियो आहे हिते नवाब खान जी जेको आहे न परेशानी वधीक हुई। हाणे जे नवाब खान मूसा खे छॾाईंदो ड्रामो अञा दिलचस्प थी वेंदो, अञा बहितरीन थी वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, शायदि कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।